ऑल पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक सेंट्रल वर्कर्स यूनियन हिस्को हैदराबाद के सर ते वापडा दी निजकारी मुलाजमन के ट्रांसफर पोस्टिंग वापस करण, खाली जगहन ते नवा मुलाजिम भर्ती करण, मुख्तलिफ पोस्टिंगन के अपग्रेड करण ऐं रहियल मराहतूं ॾियण जे सिलसिले में हिस्को डिवीज़न टंडो आदम जे मुलाजमन पारां डिवीज़नल ऑफिस खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी मुज़ाहिरो कंदे प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे के खिताब प्रेस कॉन्फ्रेंस में ॻाल्हाईंदे अॻवाणनि नूर हसन बुघियो, अब्दुल हक सांद, मंजूर खासकेली, शकील अहमद, फहीम कमांडो, रुस्तम मक्सी ऐं ॿियनि चयो त अॼोको मुज़ाहिरो मुलाज़मनि जी तकलीफ़ुनि खे नज़र में रखंदे कयो पियो वञे। नंढनि मुलाज़मनि खे ॾूरान इलाइक़नि ॾांहुं बदिली कयो वियो आहे, जंहिं सबबु उहे अनेक परेशानियुनि जो मुंहुं ॾिसी रहिया आहिनि। अॻवाणनि मुतालबो कयो त ख़ाली जॻहियुनि ते फौरी तौर नवां मुलाज़िम भर्ती कया वञनि ऐं मुलाज़िमनि जा जाइज़ मुतालबा तस्लीम कंदे उन्हनि खे हल कयो वञे, न त मजबूरन पूरे पाकिस्तान जी ऑफिसनि जी तालाबंदी कई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।